एक जुल्म में मना सजा लगी पर अल्लाह पा हुकूमत एडी मेहरबान के छुट्टी कयई। हू जची मटे देर हसीन छोकन उसमें बिठो हिके बे सां हाल जवाब क्यों चेदा मना कुर्ब जो कैदी आया मुझे महबूब जी सदा मुखे कबूल आ चेथो कैदी कुर्बी सुमरा साहब चेथो कैदी कुर्बी बई अखर हिकड़ो हुनखे हाकिमाणी हथ में हुआ सूरत जो सरदार ओ इन बिनी जो हवार अज थींदो ॾींहुं क़याम जे अल्लाह छा लिखे थो ॾोह जा कैदी ओ छुटा हो वञनि पिया मुंहिंजा मिठा माण्हू छुटा हो वञनि पिया अज कुर बजा के कैदी पिया ॿधायो हाणे कलम जे हथ में यार लिखे थी लिखायो ओ कलम जे हथ में लिखे थी लिखायो लिखे थी लिखायो दिल चवे थी हलायो चवे थी हलायो तंहिंखे नीह जाके नुख्ता मिलायो आए मोहब्बत जा भी नुख्ता मिलायो कलम जे हथ में वो लिखे थी लिखायो कलम जे हथ में यार लिखे थी लिखायो दर चे पिया मूं हिकु ज़रो पी मां इंसान न वफ़ाई कई आहे ये ग़लती से मुंहिंजे अखियुनि जी आहे चे अखिड़ियूं मुंहिंजूं वो हुतां अड़ी मूं वटि आयूं अलाए अड़ी मूं वटि आयूं आए जे ॾाढनि सां ये लऊं वञी छो लायूं आए परदेशन सां लऊं वञी छो लायूं हाणे कलम जे हथ में लिखे थी लिखायो कलम जे हथ में यार लिखे थी लिखायो लिखे थी लिखायो दिल चवे थी हलायो ओ नीह जाके नुख्ता मिलायो कलम जे हथ में लिखे थी लिखायो तारीख 13/14 ये पूरो महीनो ॿधाओ हिन कैदी मोहब्बत जे ते महीनो ॿधाओ चए यार इहो मूंखे महीनो बि क़बूल आहे मूंखे मुलाक़ात मोहणे जी करायो हाणे कलम जे हथ में लिखे थी लिखायो ओ कलम जे हथ में यार लिखे थी लिखायो लिखे थी लिखायो दिल चवे थी हलायो चवे थी हलायो आए मोहब्बत जाके नुख्ता मिलायो आए मोहब्बत जा भी नुख्ता मिलायो पो कलम जे हथ में लिखे थी लिखायो पो कलम जे हथ में लिखे थी लिखायो गुलाम हैदर रंद यरा है पियवा जो अल्लाह है पियवा जो तेके परदेश में मता रुलायो हाणे कलम जे हथ में लिखे थी लिखायो मुंहिंजे हथ में लिखे थी लिखायो मुंहिंजा परदेसी यार मुंहिंजा परदेसी यार
लिखे थी लिखायो दिल चवे थी हलायो जेके नीह जाके नुक्ता मिलायो मोहब्बत जाके नुक्ता मिलायो कलम आजे हथ में यार लिखे थी लिखा कलम आजे हथ में लिखे थी लिखा